करमपुर मावा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख पारां करमपुर ऐं भरपासे में हलंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मावा सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख करमपुर थाने ते पहुची करमपुर पुलिस अमले ऐं शहर इलाइक़े जे सहाफ़ियुनि खां करमपुर ऐं भरपासे में हलंदड़ बदअमनी बाबति आगाही वरिती आहे। SSP कश्मीर कंदकोट पारां करमपुर भरिसां खरड़ो पुल वटि ऐं बगन खान ॻोठ वटि जेका त चौकी क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख पारां करमपुर ऐं भरपासे में हलंदड़ बदअमनी जो नोटिस वरितो वियो आहे। SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख करमपुर थाने ते पहुची करमपुर पुलिस अमले ऐं शहर इलाइक़े जे सहाफ़ियुनि खां इलाइक़े में हलंदड़ बदअमनी बाबति आगाही वरिती आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।